नाज़रीन ख़बर सुसरो जारी है। कंडियारो ख़बरदार इस्लामाबाद का टे अगवा थी वेल 11 सालन जो नीगर अब्दुल्ला वलद अबरार मलक रिहाइश G11 इस्लामाबाद जे मोटरवे पुलिस कंडियारो सुबह असर जो कंडियारो जे नज़दीक नेशनल हाईवे खां बाज़ियाब कराए वरितो। ॿार खे अगवा कंदड़ मुलज़िम मोहम्मद कामरान खे गिरफ़्तार करे वरितो। इन मौके ते एडमिन ऑफिसर मोटरवे अब्दुल रशीद सेतो मीडिया के बुधायो त इस्लामाबाद खां 3 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॿारड़ो अॼु सुबुह सवेर गाॾियुनि जी चेकिंग दौरान बाज़ियाब कराए वरितो। इन सां गॾु अगवा कंदड़ शख़्स खे बि पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿारड़े जे वालिद सां राब्तो कयो वियो आहे ऐं उन खे वठण अची रहिया आहिनि ऐं इस्लामाबाद पुलिस खे अगवा में घुर्बल जवाबदार खे पिणु खणी वेंदे ॿारड़े जे वारसनि पारां 3 ॾींहं अॻु इस्लामाबाद थाणे जे ॿारड़े जे अगवा बाबति FIR दाख़िल कराई हुई। अगवा थियल नीगर जे वारसनि पारां मोटरवे पुलिस कंडियारो जी अहिड़ी कार्रवाई खे पिणु साराहियो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।